آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. فقد قال الله تبارك وتعالى في شان حبيبه المصطفى: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. मुअज़्ज़ज़ सामईन हज़रात, स्टेज ते वेठल उलमा और हुफ़ाज़ किराम ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल प्यारी जमायत सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह तबारक व तआला जा एहसान ऐं उन जूं महिरबानियूं जो तव्हां असांखे अहिड़ियूं महफ़िलूं सजाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई अथसि। सुभान अल्लाह। ही महफिल का आम महफिल नाहे, ही प्रोग्राम को आम प्रोग्राम नाहे, ही मिठड़े महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो जश्न मल्हाइण आहे। ही इंसान जे पंहिंजे वस में नाहे, जंहिंखे घुर थींदी आहे अल्लाह ताला ऐं उन जो हबीब पाण उनखे घुराईंदो आहे। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। सुभान अल्लाह। ही तव्हां असांजो हिते अचण पंहिंजी मर्ज़ी सां नाहे, ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॾ थियो ऐं असां लब्बैक चई करे हाज़िर थिया आहियूं। सुभान अल्लाह। इहा ख़ुशनसीबी आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं ही जेको प्रोग्राम सजायो वियो आहे इनखे बि शर्फ़े क़बूलियत अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं अज़मत एतिरो त अज़ीम आहे जो अल्लाह ताला क़ुरान करीम में हाज़िरी जा आदाब सेखारिया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कचहरी कजे तो न कचहरी जा आदाब सेखारिया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कहिड़े तरीक़े सां पेश अचजे क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला उहे तरीक़ा सेखारिया आहिनि। सहाबा किराम जी ज़िंदगी उहा पढ़ी ॾिसजे, सीरत जो मुतालो करे ॾिसजे त सहाबा किराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब कीअं सेखारियो आहे। तव्हां असां बि उहे ज़िंदगियूं, उहे ॻाल्हियूं, सहाबा किराम जा तरीक़ा, क़ुरान करीम जा तफ़सीर पढ़ी ॾिसूं, उन ई तरीक़े सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कयूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठूं त बि अदब सां वठूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ का ॻाल्हि मंसूब कयूं त उहा बि अदब सां कयूं। अॼोकी गुफ्तगू में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाज़िरी जा जेके आदाब आहिनि, गुफ्तगू जा जेके आदाब आहिनि, जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम खे अल्लाह तबारक व तआला सेखारिया, उन्हनि जा चंद नमूना पेश कंदासूं। पोइ इंशाअल्लाह गॾिजी वेही साईं मुफ्ती साहब जन जो ख़िताब ॿुधंदासूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जी बारगाह में सलात सलाम जो नज़रानो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। सलात शरीफ जो आवाज़ नथो अचे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमायो: या अय्युहल्लज़ीन आमनू ला तक़ूलू राइना। ए ईमान वारो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज कयो तो उन अर्ज करण में लफ्ज़ राइना जो इस्तेमाल न कयो ऐं उन महिल अर्ज कयो तो उनजुरना,
असां ॾे मुतवज्जे थिजो। उनज़ुरना जो मतिलबु इहो आहे वस्माउ ऐं गौर सां ॿुधो। क़ुरान करीम जे इन आयत मुबारक जे अल्फाज़नि जो ज़ाहिरी तरह सां तर्जुमो इहो आहे, पर इन तर्जुमे जे ऊंडाही ताईं पहुचण जे लाइ, गहराई ताईं पहुचण जे लाइ इन आयत जे शान नुज़ूल में नज़र कबी, इन आयत जो पस मंज़र ॾिसबो, कहिड़े किसे खां पोइ इहे आयतूं नाज़िल थियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हू कहिड़े तरीक़े सां अर्ज़ करे रहिया हुआ ऐं मुखालिफ़ वरी उन मां छा मफ़हूम वठी रहिया हुआ। इन आयत जे शान नुज़ूल में मुख़्तलिफ़ तफ़सीर ॿुधाया विया आहिनि। हिकिड़ो मशहूर इहो ई आहे त अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं क़ुरान करीम जो नुज़ूल थियो ऐं क़ुरान करीम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे पढ़ी ॿुधायो थे त सहाबा किराम क़ुरान करीम खे लिखण जो इरादो कयो। हाणे पढ़ण हिकिड़ी जुदारी ॻाल्हि आहे, पढ़ण में रवानगी हूंदी आहे, लिखण में तेज़रो कलम वारो को कातिब हूंदो आहे। हर कातिब जे वस में न आहे त जीअं हाणे मसलन मुंहिंजी ही ॻाल्हि हली रही आहे, कचहरी हली रही आहे, ख़िताब हली रहियो आहे, त इन ख़िताब खे को पंहिंजे कलम ज़रिए लिखंदो वञे, लफ़्ज़ ब लफ़्ज़ लिखण जी सलाहियत रखे थो? को हूंदो जेको लिखी सघे, न त हज़ारनि में तमाम ॾुखियो ई मिलंदो। त सहाबा किराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो, या रसूलल्लाह असांजे हाल जी रिआयत कयो, राइना असांजे हाल जी रिआयत कयो, असांजे हाल जो लिहाज़ रखो, एतिरो आहिस्ते पढ़ो जो तव्हां पढ़ंदा वञो ऐं असां लिखी सघूं। राइना या रसूलल्लाह, उहे इहा ॻाल्हि करे रहिया हुआ। सहाबे किराम जो ख़्याल इहो हो, सोच इहा हुई, अर्ज़ करे रहिया हूं रसूलुल्लाह असांजो लिहाज़ रखनि। वरी जॾहिं ॿिए पासे ॾिसजे थो त इहो राइना लफ़्ज़ अबरानी ॿोली में कंहिं ग़लति माना में इस्तेमाल कयो वेंदो आहे, गार जे तौर ते इस्तेमाल कयो वेंदो आहे। उतां जा यहूदी लफ़्ज़ राइना खे अबरानी ॿोली जे हिसाब सां उचारे करे रसूलुल्लाह खे ख़िताब कंदा हुआ ऐं मुराद पंहिंजी अबरानी ॿोली वारी माना वठंदा हुआ, बेअदबी कंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला सहाबा किराम खे फरमायो, अहिड़ो लफ़्ज़ ई इस्तेमाल न कयो जंहिंमें बेअदबी जी गुंजाइश हुजे। तव्हां सहाबी सगोरा आशिक़ आहियो, दीवाना आहियो, मोहब्बत करण वारा आहियो, कुर्बान थियण वारा आहियो, घर बच्चा ॿार कुर्बान करण वारा आहियो। तव्हां में बेअदबी जी सोच नथी थी सघे, तव्हांजी नीयत न आहे, पर चूंकि मुखालिफ़ अंदरूनी अदावत इन लफ़्ज़ जी आड़ में कढी रहिया आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में बेअदबी करे रहिया आहिनि, मूं अल्लाह खे इहो मंज़ूर न आहे त अहिड़ो लफ़्ज़ इस्तेमाल कजे जंहिं जूं ॿ माना हुजनि, हिकिड़ी माना सही हुजे ऐं ॿी माना में बेअदबी हुजे। मां अल्लाह तव्हांजे लाइ इहो लफ़्ज़ चवण हराम करे छॾियो आहे। इहो अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब सेखारे रहियो आहे। या इलाहल आलमीन, जेकॾहिं राइना न चऊं त भला कहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह खे अर्ज़ कयूं? अल्लाह ताला फरमायो, इन जो हम माना ॿियो लफ़्ज़ आहे जंहिंमें बेअदबी जी का गुंजाइश न आहे। तव्हां चओ उनज़ुरना, असां ॾे तवजो फरमायो, असां ते नज़र रखो। अल्लाह ताला ईअं सम्झायो। ॿियनि मुफ़स्सिरीन किराम वरी इन लफ़्ज़ खे ॿिए तरीक़े सां बि सम्झायो आहे त राइना खे यहूदी ऐन जी ज़ेर खे थोरो छिकींदा हुया, राईना चवंदा हुया। राई जी माना आहे बकरार, धनार। उहे सहाबी सगोरा त राइना लफ़्ज़ जे करे उहा ई माना मुराद वठंदा हुआ जेका मूं पहिरियां अर्ज़ कई, पर उतां जा यहूदी राइना खे थोरो ड्रिघो करे पढ़ंदा हुआ ऐं राईना चवंदा हुआ, माना ए असांजा धनार। इन में
बेअदबी थी रही आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जे लाइक़ इहो जुमलो न आहे जो चयो वञे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, ए मोमिनो, ए मुस्लमानो, ए सहाबियो, ए मुझे रसूल जे, मुझे महबूब जे मथा कुर्बान थियण वारो, अॼु खां पोइ तव्हां राइना लफ़्ज़ न चओ जो मुखालिफ़ इहो लफ़्ज़ वठी करे, इन जी आड़ वठी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में बेअदबी करे रहिया आहिनि। मूंखे इहो गवारा न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान इहो आहे। अल्लाह ताला पाण थो आदाब सेखारे। ॿी आयत सॻोरी आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिहि वत्तक़ुल्लाह। ए मोमिनो, अल्लाह ऐं उन जे रसूल खां अॻिराई न कयो ऐं अल्लाह खां डिॼो। अल्लाह खां ऐं उन जे रसूल खां अॻिराई न कयो मतलब छा आहे? इन आयत जो शान नुज़ूल जेकॾहिं सहाबे किराम खां पुछिजे थो, मुफ़स्सिरीन किराम लिखनि था, ॿिया बि तफ़सीर ॿुधाया विया आहिनि, पर हिकिड़ो मशहूर तफ़सीर इहो आहे त हिकिड़े दफ़े सहाबी सॻोरे हिकिड़े कुर्बानी करण में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻिराई कई हुई। रसूलुल्लाह अञा कुर्बानी न कई, सहाबी सॻोरे अॻे कुर्बानी करे छॾी। ॿी रिवायत में चए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा ईद जी नमाज़ ई न पढ़ी, उन सहाबी सॻोरे अॻे कुर्बानी करे छॾी। अल्लाह तबारक व तआला फरमायो, कुर्बानी नेक कम आहे, सुठो कम आहे, इबादत आहे, पर चूंकि इन इबादत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻिराई थी रही आहे, बेअदबी थी रही आहे, मूं अल्लाह खे इहो गवारा न आहे त मुंहिंजे रसूल जी बेअदबी थिए। तव्हां अॻे कुर्बानी कयो, अॻे इबादत कयो। पहिरियां इहा इबादत मुंहिंजो हबीब करे, पोइ तव्हां इहा इबादत कंदा कयो। सुभान अल्लाह। ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाह। इएं छो न हुजे? अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फरमायो, वरफ़अना लक ज़िक्रक। तुंहिंजे लाइ असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद करे छॾियो आहे। उहे सहाबी सॻोरे जी कुर्बानी अॻुवाट करण में का बेअदबी जी नियत न हुई, इबादत करे रहियो आहे। क़ुरान करीम जे ॿियनि आयतुनि ते अमल करे रहियो आहे, जिन में चयो वियो आहे, सारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम। पंहिंजे रब जे तरफ़ां जेका मग़फ़िरत आहे उन जे तरफ़ अॻिराई कयो, नेकी जे कमनि जे तरफ़ जल्दी कयो, जल्दबाज़ी कयो, नेकियुनि में अॻिराई कंदा कयो। सहाबी सॻोरे इन आयत ते, अहिड़ियुनि आयतुनि ते अमल कंदे ईअं कयो, पर अल्लाह ताला फरमायो, इहो तव्हांजे लाइ जाइज़ न आहे, मुंहिंजे महबूब जी बेअदबी थी रही आहे। ॿी आयत सॻोरी में आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़अू अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बाअदिकुम लिबाअद अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। ए मोमिनो, पंहिंजे आवाज़नि खे रसूलुल्लाह जे आवाज़ खां मथां न कयो। वला तजहरू लहू बिलक़ौल, ऐं न ई उन सां वॾे आवाज़ सां ॻाल्हायो जीअं हिक ॿिए सां वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदा आहियो। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जी बेअदबी थी रही आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरी जे तक़ाज़ाउनि जे ख़िलाफ़ आहे, ईअं न कंदा कयो। बेअदबी थी पवे, या इलाहुल आलमीन, बेअदबी थी पवे त उन जी जज़ा कहिड़ी आहे, उन जो हुकुम छा आहे? अल्लाह ताला अॻिते इरशाद फरमायो, अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। ए मोमिनो, जॾहिं अहिड़ी बेअदबी तव्हां करे वेठो त पोइ उन जी सज़ा इहा आहे जो तव्हांजा सभई अमल चट थी वेंदा, तव्हांखे ख़बर ई न रहंदी। अल्लाह जी पनाह, बेअदबी आहे अहिड़ी शइ, नमाज़ूं हुजनि सभई चट, इबादतूं हुजनि सभई चट, रोज़ा हुजनि सभई ख़तम, ऐं इंसान खे ख़बर ई न पवे। व अंतुम ला तशऊरून में बलागत जो हिकिड़ो अजीब नुक्तो समायल आहे जो उहे जेकॾहिं को ॾोह जो कमु थी वञे ऐं इंसान खे ख़बर पए त मूं इहो ग़लति कमु कयो आहे, त उन वक़्तु गिड़गिड़ाईंदो, तौबा कंदो, आहोज़ारी कंदो, इस्तिग़फ़ार कंदो, अल्लाह ताला जे दर ते वञी
माफ़ियूं वठंदो अल्लाह ताला बख़्शण वारा आहे बख़्शे छॾींदो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो महबूब जी बेअदबी एॾो वॾो गुनाह आहे जो अमल सभई उन गुनाह जे करे सभई ख़त्म थी वेंदा ऐं इंसान खे शुऊर ई न मिलंदो। इंसान महसूस ई न कंदो त मूंखां ही का ग़लती थी वई आहे, हुन जूं इबादतूं सभई ख़त्म। भली केतिरा ई दर्स ॾियनि, केतिरियूं ई तबलीगूं कनि, केतिरनि ई हिसाबनि सां पंहिंजे पाण खे भलो चवराइण जी कोशिश कनि, पर अल्लाह ताला क़ुरान करीम में फ़ैसिलो फरमायो त बेअदब जी सज़ा इहा आहे त उन जा सभई अमल चटा आहिनि। अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। अॻिते इन आयत सगोरी में छा चयो? बेअदबनि जी सज़ा इहा आहे। इन ई सूरत में अॻिते लफ़्ज़ अचनि था जंहिंजो मफ़हूम इहो आहे त अदब वारनि खे अल्लाह ताला कहिड़ो मक़ाम अता फरमायो आहे, कहिड़ो मर्तबो अता फरमायो आहे। उलाइका الذين امتحن الله قلوبهم للتقوى। अदब वारा उहे आहिनि जिन खे अल्लाह ताला जिन जे दिलनि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी तक़वा जे लाइ मुंतखब फरमाए छॾियो आहे। अदब वारा अल्लाह जी तक़वा इख्तियार कंदा। अल्लाह जा मुत्तक़ी माना उहे आहिनि जेके तक़वा करे, मुत्तक़ी माना उहे आहिनि जेके अदब वारा आहिनि। उहे जेके अदब कंदा आहिनि उन्हनि जे लाइ जज़ा कहिड़ी आहे, बदिलो कहिड़ो आहे, इनाम कहिड़ो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो लहुम मग़फ़िरह, उन्हनि माण्हुनि जे लाइ गुज़िरियल सभिनी ॾोहनि जी माफ़ी आहे। नमाज़ूं क़ज़ा थी वियूं हूंदियूं, रोज़ा बि न रखी सघिया हूंदासूं, ॿिया बि खोड़ सारा नेकी जा कम आहिनि कोन करे सघिया हूंदासूं। अल्लाह ताला इन आयत सगोरी में इरशाद फरमायो इंसान जॾहिं तौबह ताइब थिए थो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब खे मलहूज़ रखे थो त उन शख़्स जा उहे समूरा कयल गुनाह मां अल्लाह माफ़ फरमाए छॾींदो आहियां। साबित छा थियो? बेअदबनि जा सभई नेकी जा अमल चट ऐं अदब वारनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो उन्हनि जूं सभई ख़ताऊं माफ़। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अदब सां रहणु घुरिजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब क़ुरान करीम ॿियनि जॻहियुनि ते बि सेखारियो आहे। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत सगोरी आहे या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम। ए मोमिनो इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल, अल्लाह ऐं रसूल जे सॾ ते लब्बैक चओ। इज़ा दआकुम, जॾहिं रसूलुल्लाह तव्हांखे सॾे, इन जे करे जो इन में तव्हांजे लाइ ज़िंदगी आहे। इन आयत जो पस मंज़र बि सुभान अल्लाह अजीब आहे। शान नुज़ूल में मुफस्सिरीन किराम फरमाइनि था त हिकिड़ो सहाबी सगोरो आहे जंहिंजो नालो अबू सईद बिन मुअल्ला आहे। उहो नमाज़ पढ़ी रहियो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे सॾियो आहे। ही नमाज़ में मसरूफ़ आहे, नमाज़ पढ़ी रहियो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे सॾनि था हे अबू सईद हेॾां अच। हिन चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॾ अखियुनि ते लब्बैक चवां, पर हेॾां अल्लाह तबारक व तआला जी इबादत आहे, नमाज़ पढ़ी रहियो आहियां। हाणे नमाज़ पढ़ां या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियां। उन दिल में पंहिंजे पाण खे इहा फतवा ॾिनी त नमाज़ जल्दी जल्दी पूरी करे वठ। नमाज़ पढ़ी पोइ रसूलुल्लाह जी ख़िदमत में हाज़िर थी। नमाज़ पूरी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा अखरक, देर छो कई? अर्ज़ कई नमाज़ पे पढ़ी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा तो ही आयत न पढ़ी आहे, ही आयत तो न ॿुधी आहे जो अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे त जॾहिं मूं अल्लाह जो सॾ थिए ऐं मुंहिंजे रसूल जो सॾ थिए त उन सॾ खे लब्बैक चओ। नमाज़ में हुजो त नमाज़ बि ख़त्म करे रसूलुल्लाह जे सॾ ते हाज़िर थी वञो। सुभान अल्लाह। छा साबित थियो? होॾे गुज़िरियल आयत में साहिबी सगोरो क़ुर्बानी करे रहियो हो, नेकी जो कमु करे रहियो हो, उते बि अल्लाह फरमायोसि
त कुर्बानी पोआ रसूलुल्लाह जी फर्मा बरदारी अगे आहे। हिते सहाबी सगोरो नमाज पढ़ी रहियो आहे, अल्लाह ताला फरमायो नमाज पोआ है, रसूलुल्लाह जी फर्मा बरदारी अगे आहे। इहे सहाबा किराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कहिड़े तरीक़े सां पेश ईंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ कंहिं शइ जी निस्बत कंदा हुआ त कहिड़े हिसाब सां कंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन्हनि खां को सुवाल पुछंदा हुआ त उन जे जवाब में केतिरो एहतियात कंदा हुआ। सुभान अल्लाह। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे। उन खां हिकड़े नंढी उम्र जे सहाबी सगोरे पुछो अंत अकबर अमिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू वडो आही या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडो आहे। जवाब ॾिनई हुआ अकबर व अना वुलिदतु क़ब्लहु, वडो उहो ई आहे पर मां उन खां पैदाइश में कुछ ॾींहं अॻे ॼाओ आहियां। मुंहिंजी पैदाइश उन खां कुछ ॾींहं अॻे आहे पर वडो उहो ई आहे। ॾिसो सहाबी सगोरे जो अक़ीदो छा आहे। जेकॾहिं चवे हा मां वडो आहियां त हुन पुछण वारे जो मतिलब त इहो ई हो न उम्र में केरु वडो आहे, तूं या ही। चवे हा मां वडो आहियां त बि ॻाल्हि इहा ई थिए हा, इन जो मतिलब इहो ई हुयो त उम्र में मां वडो आहियां। पर लफ़्ज़न में चूंकि इहा गुंजाइश निकिरी रही त वॾाई जी निस्बत पाण ॾे थी रही। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे फरमायो ए मोमिनो ए मुस्लमानो, ॾिसो मां रसूलुल्लाह जो चाचो आहियां, मूंखे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब करण जे लाइ हुकुम कयो वियो आहे। मां रसूलुल्लाह जो एतिरे क़दुरु अदब कयां थो, सुभान अल्लाह, तव्हांखे बि अहिड़ो ई अदब करणु घुर्जे। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जो चाचो आहे। ॿी हदीस शरीफ में अचे थो अर्रजुलु अम्मुर रजुलि सिन्हु अबीही, कंहिं बि शख्स जो चाचो उन जे पीउ जे दर्जे में हूंदो आहे। हज़रत अब्बास गोया के ई फरमायो तव्हां मां कंहिंजो बि अहिड़ो मर्तबो न आहे जहिड़ो मर्तबो मुंहिंजो आहे। मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहियां, रसूलुल्लाह जे पीउ जी जाइ ते आहियां। तव्हां मां अहिड़ो कंहिंजो बि मर्तबो न आहे, पर मूं अब्बास में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंहिं शइ जी निस्बत कई आहे त उन निस्बत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब जो ख्याल रखियो आहे। वॾो हर हाल में उहो ई आहे, मां पैदाइश में सिर्फ़ कुझु उन खां अॻे थियो आहियां। हज़रत अब्बास इहो अदब सेखारियो। हज़रत बारा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, मिंबर ते बीठो आहे, तकरीर करे रहियो आहे। उन वक़्त उन खां को सुवाल थियो आहे त कुर्बानी में कहिड़ा कहिड़ा जानवर नथा ज़िबह करे सघजनि, कहिड़नि जानवरनि जी कुर्बानी नथी करे सघिजे। उहो उन्हनि खे सम्झाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 4 जानवर आहिनि। हीअं हथ सां इशारो कयई, आङिरियुनि खे थोरो खोलियई। 4 जानवर आहिनि जिन जी कुर्बानी नथी करे सघिजे। रसूलुल्लाह हीअं हथ मथे खयो। हज़रत बरा बिन आज़िब उन्हनि माण्हुनि खे सम्झाए रहियो आहे त रसूलुल्लाह हीअं हथ मथे कयो जीअं मां करे रहियो आहियां। पोइ दिलि में ख़्यालु आयुसि त किथे इहे ॿुधंदड़ इहे ॾिसंदड़ इहो न सम्झनि त बरा जो हथ रसूलुल्लाह जे हथ जहिड़ो आहे, किथे बराबरी न करे विया आहिनि, किथे मां बेअदबी जो मुर्तकब न थी वञा। उते ई पंहिंजे गुफ़्तगू खे मटायई, उन गुफ़्तगू जो तफ़सीर कयई। ईअं न सम्झिजो त मुंहिंजो हीउ हथ रसूलुल्लाह जे हथ जहिड़ो आहे। रसूलुल्लाह जो हथ मुबारक त उहो हथ आहे जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमायो आहे त ही अल्लाह जे कुदरत जो हथ आहे। बरा जो हथ उन जे हथ खां नंढो आहे। मुंह जूं आङिरियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आङिरियुनि खां नंढियूं आहिनि। मुंह जूं आङिरियूं त आम आङिरियूं आहिनि, रसूलुल्लाह जूं आङिरियूं त उहे आङिरियूं जो पाणीअ जे कंहिं लप में उहे आङिरियूं ॿोड़िन ऐं ॿाहिरि कढनि त उन आङिरियुनि मां वाटर पाणी जा वही हलनि। सुभान अल्लाह। हज़रत बरा बिन आज़िब उन्हनि खे सम्झाए थो मुंहिंजे आङिरियुनि जो मर्तबो उहो न आहे जेको रसूलुल्लाह जे आङिरियुनि जो मर्तबो आहे।
मुझे आंगन जे पोरन जो उहो मर्तबो ना है जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आंगन जे पोरन जो मर्तबो आहे। सहाबा किराम के इहो को तसव्वुर अचे हा या न अचे हा उहा हिकड़ी जुदारी ॻाल्हि आहे, पर खुद हज़रत बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अक़ीदे के ॾिसो, उन में गौर कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ कहिड़ो अक़ीदो थो रखे। किथे थोरो वहम थी रहियो आहे, थोरो ख़याल थी रहियो आहे, उन ख़याल खे बि ख़त्म करण जे लाइ वज़ाहत करे थो त मुंहिंजो मतिलबु इहो न आहे त मुंहिंजो हथ रसूलुल्लाह जे हथ जहिड़ो आहे। सहाबी सगोरा हर वक्त यही गाल कंदा हा जेका उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला जे कुरान सिखारी ही, अल्लाह तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिखारी ही। तव्हां सां बि हर वक्त अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरूं त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे सहाबा किराम जे नक्शे कदम ते हलण जी तौफीक अता फरमाए। आमीन। अदब वाली जमात आयो, इन अदब के अल्लाह तबारक व तआला कबूल फरमाए। आमीन। ही मिलाद शरीफ मल्हाए रहिया आहियूं, मिलाद शरीफ जे हकीकतुन जे तरफ अचूं। मिलाद शरीफ छाजे करे मल्हाइबो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पढ़जे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उथी वेठी मालूम कजे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी कीअं गुजारी तव्हां असां पंहिंजी जिंदगी ईअं गुजारियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ा केड़ा अहकाम जारी फरमाया है, उनन अहकामन के अपनायूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़न गालिन खा रोक्यो है, उनन गालिन खा रुकजण घुर्जे। मा आताकुमुर रसूल फखुदू व मा नहाकुम अन्हु फंतहू। जेके गालियूं रसूल तव्हां वटि खणी अचे उनन के अपनायो, व मा नहाकुम अन्हु फंतहू। ऐं जिन गालिन खा तव्हां के रोके उनन खा रुकजी पओ। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त 5 वक्त नमाज पढ़ण सां इंसान जे आज़ा मां गुनाह ईअं छड़ी वेंदा आहिनि जीअं ई हू वुज़ू जो पानी इस्तेमाल कंदो आहे। जंहिं जंहिं उज़वे ते उहो वुज़ू जो पानी लॻो ऐं जुदा थियो, उन उज़वे खां उन उज़वे जा गुनाह सभु छणी विया। तव्हां सां नमाज के अपनायूं, नमाज में ही कामयाबी आहे। ॿी हदीस शरीफ में आहे नमाज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जी ठार आहे। नमाज उम्मती पढ़ंदो आहे, अखियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ठरंदियूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि खे ठारणु चाहियूं था त नमाज पढ़णी पवंदी। मिलाद जो मफ़हूम इहो आहे, मिलाद में मोहब्बत जी दावा आहे त असां दावा करे रहिया आहियूं असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कयूं था। दावा ठल्ली कंहिं बि कम जी न हूंदी, दावा सां गॾु दलील हुजे। ज़ुबानी त तव्हां चयो था, तव्हां असां चऊं था त असां मुहिब आहियूं, असां आशिक़ रसूल आहियूं, पर अमली नमूनो असांजे उन ज़ुबानी दावा जे ख़िलाफ़ वञी रहियो आहे। इहा दावा कंहिं कम जी न आहे। इन दावा खे कूड़ चयो वेंदो। इन दावा खे सचो साबित करणो आहे त नमाज पढ़णी आहे। जेके कम रसूलुल्लाह ॾसिया आहिनि उन्हनि सभिनी खे अपनाइणो आहे। सभई जेकर नथा अपनाए सघूं त कम अज़ कम उहे त अपनायूं जेके तव्हां असांजे लाइ फर्ज़ आहिनि, जेके शरई रुकन आहिनि उन्हनि खे त अपनाइण घुर्जे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सिल मन क़तअक, जेको रिश्तो तोसां टोड़े तूं हुन सां जोड़। अज घर घर में झेड़ो लगो पियो आहे, सौट सौटन सां विड़ो पियो आहे, भाव भाव सां इख्तिलाफ रखियो वेठो आहे, ओड़े पाड़े वारनि सां सही नथो हलजे। असांजे मुर्शिदन करीमन जो बि हर वक्त इहो ई दर्स रहियो आहे त पाड़े वारनि सां सुठो हलो, तालीम हासिल कयो, नमाज़ूं पढ़ो, ज़िक्र कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो सिल मन क़तअक, माइटन सां सुठो हलो। जेको माइट तव्हां सां रिश्तो टोड़ण चाहे तव्हां उन खां उन सां उहो रिश्तो जोड़ण चाहियो, जोड़ियो, उनखे टोड़ियो न। वाफ़ु अम्मन ज़लमक, जेकॾहिं को माइट, को दोस्त, को तुंहिंजो हमअसर माण्हू तोसां दुश्मनी करे थो, तोसां ज़ुल्म करे वेठो आहे, त तूं उन जे ज़ुल्म जे बदिले में उन सां ज़ुल्म जी नियत न कर, इंतकाम जी नियत न रख, पाद वठण जी ॻाल्हि न कर। वाफ़ु अम्मन ज़लमक,
ज़ालिम खां दरगुज़री जो हुक्म आहे, दिल साफ़ रख ऐं उनखे दरगुज़र करे छॾ। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे मीलाद शरीफ जे हक़ीक़ी मानाउनि ते पूरे लहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।